इक़्तिदार में अची मुल्क की मुआशी सूरत हाल बहितरी बलोचिस्तान जा समूरा मसला हल कंदासीं। बलोचिस्तान जेकॾहिं ज़रखेज़ थी वञे तो सॼी दुनिया में एक्सपोर्ट कंदासीं। अॻु बि चई चुको आहियां त बलोचिस्तान पाकिस्तान जी दिलि आहे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो तुर्बत में वर्कर्स कन्वेंशन के खिताब संदसि चवण त बलोचिस्तान में अमन भी ईंदो, इस्पतालूं भी ठहंदियूं, पाणी भी ॾींदासीं, नौजवाननि ऐं मज़दूरनि खे रिलीफ ॾियण लाइ कमु कंदासीं। अॻूणो निगरान वफ़ाक़ी वज़ीर सरफराज़ बुक्की पीपल्स पार्टी में शामिल थी वियो। पीपल्स पार्टी हर दौर में महंगाई और गुर्बत जो खात्मो किया है। असो को भी सियासी मुखालिफ न है। पीपल्स पार्टी जो मुकाबलो महंगाई, बेरोजगारी और गुर्बत से है। असा लाहौर के शहरन के मसलन जो हल कढंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो लाहौर में मीडिया से ॻाल्हियो। अठ फरवरी से आम चूंडनि के सिलसिले में इलेक्शन कमीशन मुल्क में वोटरन जा अंग अखर जारी करे छॾिया। मुल्क में टोटल वोटर्स जो अंग 12 करोड़ 85,760 थी वियो। इलेक्शन कमीशन मूजिब सिंध में वोटर्स जो अंग 2 करोड़ 69,94,769 आहे। पंजाब में वोटरन जो अंग 7 करोड़ 32,07,896, केपी में 2 करोड़ 19,28,119 ऐं बलोचिस्तान में वोटरन जो अंग 53,71,947 आहे। सुप्रीम कोर्ट ईंदड़ साल 8 फरवरी ते थींदड़ आम चूंडनि में देर जा समूरा दरवाज़ा बंद करे छॾिया। जस्टिस सरदार तारिक जी सरबराही में 3 रुकनी बेंच कोयटा जे 2 सूबाई सीटुनि ते तकबंदियुनि ख़िलाफ़ अपील ते हुकम जारी कंदे चयो आहे त चूंड शेड्यूल जारी थियण बाद तकबंदियुनि ते एतराज़ नथा करे सघजनि। बलोचिस्तान हाई कोर्ट इलेक्शन कमीशन तरफ़ां कयल तकबंदियूं तब्दील कयूं हुयूं। सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलदम करार ॾींदे इलेक्शन कमीशन जी अपील मंज़ूर कई। मुल्क तरक्की करे रहियो हो ऐं हिते जा ॿिया मुल्क असां खां पोइते हुआ, पर अॼु मुल्क में सभु कुझु पोइते थी वियो आहे। असां पंहिंजे हुकूमती दौर में IMF खे ख़ुदाफ़िज़ चई छॾियो। मुस्लिम लीग नून जे काए नवाज़ शरीफ जो लाहौर में पार्लियामानी बोर्ड जे इजलास के खिताब संदसि चवण आहे त आम चूंडनि में कामयाबी माणे मुल्क खे हिकु भेरो ॿीहर तरक्की जे दग ते आणींदासीं। असां इहो कमु करे सघूं था जेको आम क़ौमूं नथियूं करे सघनि। कराची के इलाइक़े मच्छर कॉलोनी में सिलेंडर धमाके खां पोइ इमारत किरी पई। 3 ॼणा फौत, 12 समेत 6 ॼणा ज़ख़्मी। जाफर चौक वेझो इमारत जो हिकु हिस्सो किरी पियो। फौतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। रज़ाकारनि ऐं पुलिस पारां इमदादी सरगर्मियूं जारी। सिंध के निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर जो चीन में घुरायल बसूं कस्टम में फासल हुजण ते बयान। संदसि चवण आहे त सिंध हुकूमत 1 दिसंबर 2023 ते 1000 मिलियन रुपया जारी करे चुकी आहे। हाणे 6 दिसंबर खां फंड्स की मुंतकिली रुकियल आहे। AG सिंध जी पैदा कयल मसइलनि सबब 30 बसूं बंदरगाह ते ख़राब थी रहियूं आहिनि। जेकॾहिं बसूं ख़राब थी वयूं त उन जी ज़िम्मेवारी AG सिंध ते हूंदी। निगरान वॾे वज़ीर सिंध जे नाणे वारे सेक्रेटरी खे वफ़ाक़ी सेक्रेटरी सां ॻाल्हाइण जी हिदायत। सिंध के चीफ सेक्रेटरी सां सूबाई इलेक्शन कमिश्नर की मुलाकात। आम चूंडनि लाइ इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। चीफ सेक्रेटरी फ़खर आलम जो चवण आहे त पुरअमन चूंडूं कराइण लाइ समूरा इंतज़ाम मुकमल कया विया आहिनि। सिक्योरिटी ऐं ट्रांसपोर्ट प्लान तयारु कयो वियो आहे। शफ़ाफ़ चूंडुनि लाइ समूरियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वेंदियूं। सूबाई इलेक्शन कमिश्नर शरीफुल्लाह जो चवण आहे त इलेक्शन कमीशन चूंडुनि लाइ पुरअमन माहौल फ़राहम करण लाइ कोशिशूं वठी रही आहे। पोलिंग स्टेशन्स ते CCTV कैमरास लॻायूं वेंदियूं।
असां जमहूरी पार्टी हुजण जे करे इलेक्शन जो मुतालबो कयो। सुप्रीम कोर्ट जी मुदाख़लत खां पोइ इलेक्शन कमीशन चूंडुनि जी तारीख़ में ऐलान कयो। अदालत जी मुदाख़लत खां पोइ इलेक्शन शेड्यूल बि आयो। पीपी अॻवान शाज़िया मरी जो कराची में तक़रीब खे ख़िताब सुन चवण आहे त असां कॾहिं बि सियासी पलान जी ॻाल्हि नाहे कई। असांखे नफ़रत ऐं विरहासत जी सियासत खे ख़तमु करणो आहे। असां रुगो लेवल प्लेइंग फील्ड घुरी रहिया आहियूं। सुप्रीम कोर्ट ऐं इलेक्शन कमीशन मुल्क खे वॾे बहरान मां बचाए वरितो। बिलावल भुट्टो ज़रदारी वाहिद लीडर आहे जंहिं हर भेरे इलेक्शन जो मुतालबो कयो। पीपी अॻवान आज़िज़ धामरा जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवण आहे त 2000 लाहौर हाईकोर्ट तोहीन इलेक्शन कमीशन केस में पीटीआई जे अॻूणे चेयरमैन जो जेल ट्रायल बिना ते रोकण वारी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत जो चवणु आहे त अडियाला जेल रावलपिंडी में आहे। उन जो अदालत जो दायरो इख्तियार इस्लामाबाद ऐं रावलपिंडी जो आहे। अदालत पीटीआई जे अॻूणे चेयरमैन जो बिना देर जेल ट्रायल रोकण वारी इस्तदा रद्द कंदे इलेक्शन कमीशन समेत ॿियनि खे नोटिस जारी करे जवाब तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गुजर औरंगी ऐं महमूदाबाद नालनि जे मुतासिरनि खे घर ऐं मुआवज़े जी अदायगी बाबति केस जी ॿुधणी। अदालत पुछाणो कयो त अदालती हुकम ते अमल दरामद थियो या न। मुतासिरनि जे वकील आगाही ॾिनी त अञा ताईं हुकूमत मुतबादिल घर ॾियण वारे हुकम ते अमल दरामद नाहे कयो। केस जी ॿुधणी ख़मीस ताईं मुलतवी। अदालत ईंदड़ ॿुधणी ते कराची जे मेयर ऐं लाॻापियल धुरियुनि खे तलब करे वरितो। नालनि जे मुतासिरनि जो अदालत आॾो एहतजाज। मुज़ाहिरीन जो चवणु आहे त 2 साल गुज़री वञण बावजूदि खेनि अञा ताईं घर फ़राहम न कया विया आहिनि। इस्लामाबाद जी सेशन अदालत पीटीआई जे अॻूणे चेयरमैन ऐं सनसदार बुशरा बीबी जी मुबैना गैर शरई निकाह वारे केस जी जेल ट्रायल जो हुकम ॾेई छॾियो। बुशरा बीबी इस्लामाबाद डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में पेश न थी। सनस वकील अदालत खे ॿुधायो आहे त बुशरा बीबी लाहौर में आहे ऐं हू अदालत में पेश नथी थी सघे। ईंदड़ ॿुधणी ते पेश थींदी। गज़ा में इसराइली फ़ौज जूं वहशियाणियूं कार्रवायूं जारी। वधीक 100 खां वधीक फ़लस्तीनी शहीद। जबालिया कैंप ते बमबारी में 90 माण्हू शहीद थिया। ख़ान यूनिस में 17 नसीरात में हमलनि में 10 फ़लस्तीनी ज़िंदगी जी जंग हाराए वेठा। 7 अक्टूबर खां हिन वक़्त ताईं शहीदनि जो अंग 19,000 खां वधी वियो। 51,000 खां वधीक ज़ख़्मी। गज़ा में 4 ॾींहनि खां पोइ इंटरनेट ऐं फ़ोन सर्विस बहाल थी वई। क़तर पारां हमास ऐं इसराइल में ॿीहर जंगबंदी लाइ सिफ़ारती कोशिशूं जारी। फ्रांस पारां इसराइल खां फौरी तौर ते सीज़ फायर जो मुतालबो। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू बि ॻाल्हियुनि जो इशारो ॾेई छॾियो। हमला जारी रखण जो ऐलान। हमास पारां गज़ा में हमला रुकजण ताईं ॻाल्हियुनि खां ख़ुदि जवाब। टंडो गुलाम हैदर वेझो हैदराबाद बदीन रोड ते हादसो। 2 ॼणा फौज। शाहवा बस स्टॉप वटि तेज़ रफ़्तार वेन मोटरसाइकिल मथां चढ़ी वई। हादसे में मोटरसाइकिल सवार गुलाब लिगारी वासी, फयाज़ लिगारी ऐं हादी बख्श लिगारी फौत। शेख बिरकी भरसा गोड़ बजर टालर में नौजवान जुनेद खासकेली जो कमनि जो फसल मां लाश बदफैली बाद हथ आयो। एसएसपी सलीम शाह गोड़ बजर टालपुर पहुची वारदात वारे हंध जो मुआइनो कयो ऐं मक़तूल जे वारसनि सां मुलाक़ात करे तफ़सील वरिता। लाड़काने भरसा हथियार बिना था नौजवान कतल से 400 जख्मी। आरे जा फेरो भरसा गुड मोहम्मद शेख वासी नौजवान साजिद अली शेख गोली लगन सबब थले ते मारिजी वियो। शमन शेख जख्मी थी पियो। मक़तूल जो लाश ऐं जख्मी खे अस्पताल नियो वियो।
तंगवाणी वासी बनींगर पुरस्कार नमूने गुम थी विया गुलाम रसूल बखाणी मंसूर अहमद पठान कल शाम कंदकोट खां तंगवाणी ॾांहुं वेंदे कंदकोट ठुल रोड तां गुम थी विया वारसनि पारां अगवा जो शव। लकी गुलाम शाह बरसा नौजवान ॿिनि ॾींहंनि खां गुम वारिस परेशान गुडियार मोहम्मद ब्रोही वासी मंसूर अली ब्रोही जी ॻोल्हा बावजूद पतो न पइजी सघियो। नौजवान मंसूर अली ब्रोही जे वारसनि पारां चक पुलिस खे ॻोल्हा में मदद जी अपील। वगण भरसा इंडस हाईवे ते रोड हादसे में बाढ़े वासी एक्साइज पुलिस एहलकार पहुची वियो। हिकु ज़ख़्मी फौती जी सुञाणप शौकत चने नाले सां थी। ज़ख़्मी राशिद शहाणी खे लाड़काणे मुंतक़िल कयो पियो। मोरो में ज़मीन जी तकरार तां ज़रदारी बिरादरी जी ॿिनि धीरनि में थियल झेड़े दौरान ज़ख़्मी थियल वधीक हिकु ॼणो फौत। ज़ख़्मी साजिद ज़रदारी कराची अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। ॿार जी वेलनि जो अंग चाड़ थी वियो। धुरियुनि में चिकतान। चक भरसा रुस्तम शहर ॿाहिरां बर्फ़ जे कारखाने ते सुतल चौकीदार मोहम्मद पनाह महर हथियार हथां अगवा। वारसनि मूजिबि मोहम्मद पनाह घर न पहुचण ते बर्फ़ कारखाने पहुतासीं त दरवाज़ा टुटल हुआ जंहिं बाद पुलिस खे इतला ॾिनो। ऐं खानपुर महर भरसा गाजी माइनर खे ॻोठ सफ़ीरो मलिक आरडी 134 वटा 50 फुट घारो समय एकड़नि ते पोखियल कणिक कई तरह जो फसल पाणी हेठि अची वियो। पाणी जो तेज़ बहकिरो भर पासे जे ॻोठनि ॾांहुं वधण लॻो। इतला बावजूद आपाशी खातो न पहुतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारो